आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। दोस्तों, मां मुनवर लगारी, सिंधी फाउंडेशन जो एग्जीक्यूटिव डायरेक्टर ऐं असां अॼु हीअ जेको ॿियो प्रोग्राम करियूं पिया सिंधी फाउंडेशन जे तरफ़ां, मूंसां गॾु आहिनि असांजे डायरेक्टर सिंधी फाउंडेशन जा मीर मुज़फ़र टोरंटो मां। ऐं असां हिकु सिलसिलो शुरू कयो आहे जेके सॼी दुनिया में मुख़्तलिफ़ जॻहनि ते जेके असांजा सिंधी रहनि था उन्हनि जो पंहिंजो बैकग्राउंड आहे, पंहिंजूं अकम्पलिशमेंट आहिनि, उन्हनि जूं पंहिंजूं मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि। उन सिलसिले में दुनिया जे मुख़्तलिफ़ कुंडनि में रहंदड़ सिंधियुनि मां कुझु चूंड सिंधियुनि जा असीं सिंध जे हवाले सां, सिंधियुनि जे हवाले सां, सिंधी सकाफ़त जे हवाले सां, सिंधियत जे हवाले सां ऐं उन सां गॾु उन्हनि जी पंहिंजी जेका स्पेशल फील्ड आहे उन मुतालिक़ इंट्रोडक्टरी पहिरीं असीं अधु कलाक जा प्रोग्राम जेके आहिनि से रिकॉर्ड करियूं पिया। अॼु असां सां जेके असांजा महिमान आहिनि से साईं आनंद कृष्णा, जेके बाली इंडोनेशिया में रहनि था ऐं उहे बाली में बि रहनि था, जकार्ता में बि उन्हनि जो आहे आश्रम, आनंद आश्रम, ऐं उन्हनि 150 खां मथे किताब लिखिया आहिनि ऐं उन्हनि जो पंहिंजो आश्रम बि आहे, पंहिंजो स्कूल बि आहे ऐं मुख़्तलिफ़ फील्ड्स में उन्हनि पंहिंजा किताब लिखिया आहिनि। उन खां अॻु में जो मां घणो कुझु उन्हनि शयुनि ते ॻाल्हायां, मां चाहींदुमि त साईं जिन खां पहिरीं पुछां त साईं तव्हां हिंदुस्तान में ॼाओ या इंडोनेशिया में ॼाओ या ॿिए कंहिं जॻह ते ॼाओ, इहो असांखे ॿुधाइजो। ऐं ॿियो तव्हांजा वॾड़ा सिंध में किथां जा हुया ऐं उहे पोइ उन्हनि जे बारे में बि असांखे पंहिंजो जेको बि ॿुधाए सघो था ईअं पोइ तफ़सीलन अॻिते असीं ॻाल्हि खे वधाईंदासीं। जी सर। नमस्कार, राम राम, सलाम चवंदा आहियूं। सलाम जी। सिंध में जेके सिंधी हिंदू आहे उनखे चवंदा राम राम, जी, हिक ॿिए सां गॾजंदा राम राम चवंदा। मुंहिंजो जनम जेको आहे सो हिते इंडोनेशिया में थियो आहे, सेंट्रल जावा में। उते हिकिड़ो शहर आहे सुराकार्ता, सोलो चवंदा आहिनि, त उते जनम थियो आहे 1956 में। हींअर पीरमर्द थियो आहियां, 64 years old आहियां। नेवर बीन टू सिंध, कॾहिं सिंध में कोन वियो आहियां। मुंहिंजो सॼो 5 साल रुॻो रहियो आहियां इन हिंदुस्तान में, 1965 खां वठी 71 ताईं। 5 साल मूं हुते हाई स्कूल कयो, पर ॿी सॼी ज़िंदगी जेका आहे सा ॿाहिरि गुज़री आहे। पैदाइश बि हिते जी आहे त ॿोली बि हिते जी अची वई आहे। पर जेका सिंधी हींअर मां ॻाल्हायां पियो, पकी सिंधी त कोन्हे, बग़ल सिंधी आहे। जेका बि सिंधी मां ॻाल्हायां पियो सो मुंहिंजे माइटनि जे करे, मुंहिंजो फादर मदर। ऐं मुंहिंजो फादर जेको सो 1930 खां वठी उहो इंडोनेशिया में हो, माना पार्टीशन खां पहिरीं। ऐं उनजो फादर कोटरी में रहंदा हुआ, मूंखे जेका ॻाल्हि ॿुधायूं, कोटरी में रहंदा हुआ। ऐं मुंहिंजो ॾाॾो जेको हूंदो सो उनजो फोटो आहे मूंखे अञा ताईं, त उहो जेको आहे समथिंग लाइक तपेदार लाइ छा चवंदा आहिनि उते हूंदो बादन में बदी। त उन खां ऐं मुंहिंजी जेका माउ हूंदी हुई सा वरी उन जा माइट हूंदा हुआ चंबर में उते। त इहा जेका मूंखे थोरी घणी ख़बर आहे। बाक़ी मुंहिंजो फादर 1930 खां वठी हिते हो, त ईंदो वेंदो, सिंध वर्की ईंदा आहिनि हर 5 साल, 4-3 साल में वेंदो हिकिड़ी दफ़ा सिंध में। पोइ जॾहिं सेकेंड वर्ल्ड वॉर थियो त 5-6 साल ही कैनॉट गो बैक, सफ़ा रस्ता बंदि हुआ। त ख़बर बि कोन्हे, माइटनि खे ख़बर कोन। त मुंहिंजी ॾाॾी हूंदी हुई, ॾाढो त गुज़र करे वियो जवानी में ई, पर उन्हनि खे ख़बर कोन हुई त मुंहिंजो फादर जीअरो आहे या न, हिननि खे बि ख़बर कोन हुई। पोइ जॾहिं रस्ता खुलिया आहिनि 45-46 में, उन खां पोइ हिन सॼो जेको धंधो हुअसि, पंहिंजा दुकान हुअसि, 2 दुकान 3 दुकान हुअसि, उहे सभु दुकान बंदि करे चई हाणे सिंध मिले थी ऐं आज़ादी थिए थी, ऐं आज़ादी मिले थी ऐं छा थी मिले, पर मूंखे त मुंहिंजो त जेको ॻोठु आहे सो सिंध आहे। त सभु धंधो सॼो बंदि करे वियो आहे सिंध, कराची में पहुतो आहे। त मां
सिंध में वरी कुझु धंधो कंदुसि पंहिंजो त उते जॾहिं ॾिठई ॻाल्हि त सम्झ में कोन आयसि पोइ वापसि अची इंडोनेशिया में आयो त इहा त मुंहिंजी बैकग्राउंड त साईं जीअं तव्हां चयो त 1930 माना पंहिंजो रस्ता खुलिया तव्हांजो मक़सदु आहे त सामूंडी रस्तनि जे ज़रिए उहो अचणु वञणु थींदो उहो उन जे ज़रिए अचणु वञणु थींदो हुयो पोइ इहे ॻाल्हियूं सभु तव्हांजे वालिद साहिब तव्हांखे ॿुधायूं उन्हनि जे ई मार्फत मुंहिंजो फादर मुंहिंजी माउ जेका हूंदी हुई सा त इलिटरेट हूंदी हुई रुगो हुनखे पंहिंजी सही करणु ईंदी हुई अरबी सिंधी में त पर तमामु इंटेलिजेंट का बि ॻाल्हि ॿुधाईंदा हुनखे मुंहिंजे माउ खे तव्हां यादि रखंदी इन मेमोरी जेका हुई तमामु शार्प मेमोरी हुअसि जी 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 पोइ उन्हनि तव्हांखे सिंध जा हाल वाल ॿुधाया यानी की तव्हां त पोइ ॼाओ तव्हां इंडोनेशिया में मतिलबु त ॼाओ जीअं तव्हां चयो सोलो में तव्हांखे उन्हनि उते जे हालात जे बारे में ॿुधायो त सिंधी पाण में कीअं रहंदा हुआ उन्हनि जो पाण में हिक ॿिए सां वहिंवार कीअं हुयो हिक ॿिए जे मतिलबु त पाण सां मोहबत सां रहंदा हुआ या मतभेद हो या कोई अहिड़ियूं मज़हबी अहिड़ी क़िस्म जा चकर हुआ या न पाण में हिकिड़ो ॾाढो मोहबत वारो तरीक़ो कहिड़े क़िस्म जो माना उन्हनि तव्हां सूफियानो जेको सॼो जेको सूफ़ी कल्चर जेको आहे जेको सूफ़ी इट्स एन आउटलुक हिकिड़ी सम्झ आहे इट्स नॉट मूंखे सम्झाईंदो त ही जेको आहे सो रिलीजन कोन्हे पर हिकिड़ो आउटलुक आहे टूवर्ड्स लाइफ त उन में पाण खे सॾाईंदो सूफ़ी केरु हुन खां पुछंदो तूं केरु आहीं त चवंदो मां सूफ़ी आहियां ऐं पोइ इहो ॿुधाईंदो ऐं जॾहिं उन वक़्त में ॾाढ़ी लाहींदा हुआ त शीशो खणी छा चइबो आहे हिनखे मिरर खणी ॾाढ़ी लाहींदा हुआ त ॾाढ़ी लाहींदे लाहींदे पोइ आरसी त शाह अब्दुल लतीफ़ जा कलाम ॿुधाईंदो पोइ उन में नंढे हूंदे खां वठी जेको आहे सो मूंखे इहो शाह अब्दुल लतीफ़ जे बारे में शौक़ु थियो ऐं उन वक़्त में हिनखे किताबु हूंदो कल्याण आडवाणी जो सो बि घुराई इंडिया में त इंडिया में अलाए किथे छपियो 1950s में पहिरीं छपियो त उहो बि घुराई त उहो उन किताब खे त अहिड़ो संभाले रखंदो जीअं भई छा चइबो आहे सेक्रेट होली बुक आहे क़ुरान हूंदो हुअसि मोहम्मद अली यादि आहे मोहम्मद अली अहमदी हो उनजो ट्रांसलेशन हुअसि त उहो ट्रांसलेशन ऐं गीता जो ट्रांसलेशन ऐं ॿिया जेके हुअसि उहो गॾु रखंदो ऐं इहो पढ़ंदो हो रोज़ त इहा अथव ॻाल्हि ऐं तव्हांजो स्पिरिचुअलिटी ॾांहुं लाड़ो कॾहिं खां शुरू थियो कीअं माना नंढे हूंदे खां वठी लारो हो ऐं उहो मुंहिंजे ऑटोबायोग्राफी में मूं लिखियो आहे सोल क्वेस्ट नंढे हूंदे खां वठी जीअं माइटनि जो ॾिसंदो हुअसि त उन खां वठी इहो लारो हो पर फुल टाइम जीअं चइजे त 1991 में मां पंहिंजे कैरियर जे सम्झो त टॉप में हुअसि कमु करे करे सालनि जा साल कमु कंदो हुअसि पढ़ंदो हुअसि मां जॾहिं मैट्रिक करे हाई स्कूल करे इंडिया मां आयुसि वापसि त कमु बि कंदो हुअसि पढ़ंदो हुअसि मिड़ई जापान में बि हुअसि ॿ साल खनि त आफ्टर 10-15 years ऑफ वर्क पोइ मूंखे मौक़ो मिलियो त मां फैक्ट्री खोलियां पंहिंजी गारमेंट जी ऐं गारमेंट जी फैक्ट्री उहा तमामु सक्सेस हुई साल खनि थियो पर फ्रॉम द डे वन सक्सेसफुल छाकाणि त मार्केट जो मूंखे सम्झ हुई ऐं जेके मुंहिंजा ग्राहक हूंदा हुआ जिते मां कमु कंदो हुअसि उन्हनि मूंखे पंहिंजो साथ ॾिनो मुंहिंजे बॉस पाण बि मूंखे साथ ॾिनई त एवरीथिंग वॉज गोइंग ऑल राइट ऐं मूं प्लानिंग बि करे रखियो मां छा कंदुसि छा कोन कंदुसि 1991 में मूंखे डायग्नोस कयो त मूंखे हाई एडवांस स्टेज में लुकीमिया आहे कैंसर ऐं ब्लड कैंसर 1991 में माना डेफिनेटली डेथ हींअर त घणी ॻाल्हियूं आहिनि पर 1991 में जे ब्लड कैंसर थी माना डेफिनेटली डेथ ऐं हिकिड़ो रस्तो जेको हूंदो थ्रू छा चइबो आहे बोन मैरो ट्रांसप्लांट हाणे बोन मैरो ट्रांसप्लांट लाइ बि मूंखे वञिणो हो ॿाहिरि हिते उन वक़्त में एॾी सहूलियत कोन हूंदी हुई त मूं सोचियो हाणे बोन मैरो ट्रांसप्लांट उन वक़्त में बि 50-50 चांसिस हुयूं त उन खां पोइ जेको आहे मां इंडिया वियुसि ऐं उते मूंखे अल्टरनेटिव मेडिसिन जे हवाले सां योगा मेडिटेशन पर उते मूंखे वरी हिकिड़ो लामा हिकिड़ो तिबेतन जेको आहे मंक उहो गॾियो त मूंखे गॾियो साउथ इंडिया में मूंखे चयईं तूं हल
लेह लद्दाख में जिते हींअर गोर पियो हले त उन वक़्त में त सम्झ में ॻाल्हि कोन आई, पर जॾहिं ही निकितो ही वापसि वियो 3-4 ॾींहंनि खां पोइ मां वियुसि लेह लद्दाख में। उते मुंहिंजो जो सॼो जेको आउटलुक आहे टुवर्ड्स लाइफ सॼो चेंज थी वियो आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं मां वापसि आयुसि त मुंहिंजी हालति तमामु ख़राबु हुई, पर मूं डिसाइड कयो हाणे मूंखे धंधो बंधो जेको आहे सॼो रैप अप करे जेको थिए ऐं आई एम रेडी टू डाई। त हाणे विदिन 1 वीक जॾहिं मूं इहो कयो, छा चइबो आहे, पंहिंजो डिसाइड कयो, विदिन 1 वीक मां ठीकु थी वियुसि। त इहा अथव ॻाल्हि। अच्छा, उहा कहिड़ियूं जेके आहिनि प्रैक्टिसिस हुयूं जेके तव्हांखे उते कयूं जेके जंहिंजे करे तव्हां सही? प्रैक्टिसिस कोन्हे, उन प्रैक्टिसिस त तमामु मूंखे एक्चुअली प्रैक्टिसिस मूंखे छा चइबो आहे ख़बर हुयूं, प्रैक्टिसिस जूं योगा वग़ैरह जो मूंखे प्रैक्टिसिस ख़बर हुई, पर चेंज कयो, ट्रांसफॉर्म कयो आहे त 2 सिटनि में वाई यू आर इन कॉन्फ्लिक्ट विद डेथ। तो ज़िंदगी 36 सालनि जो हुअसि मां उन वक़्त में, तो ज़िंदगी ॾिठी आहे, हाणे तूं प्रिपेयर फॉर द डेथ। सो यू नो इट वॉज लाइक अ स्ट्राइकिंग, यू नो मां आई वॉज लुकिंग फॉर हीलिंग, ऐं हिन मूंखे चयो न तूं डेथ खे एक्सेप्ट कर ऐं तूं हाणे बी रेडी फॉर डेथ। त इहो मूंखे जेको आहे सो सॼो आउटलुक चेंज करे छॾियो। त डेथ एंड लाइफ, बर्थ एंड डेथ जेका आहे सा 2 डिफरेंट शयूं कोन आहिनि, ॿई जेके आहिनि से लाइफ में आहिनि, पार्ट ऑफ लाइफ, एंड वाई आई एम लुकिंग फॉर समथिंग एल्स। त इहो मूंखे सॼो ज़हन जो जेको आहे चेंज करे छॾियईं, ट्रांसफॉर्म करे छॾियईं। मतलब तव्हांजी इहा जेका सोच हुई जॾहिं इहा ट्रांसफर थी त उन तव्हांजी बॉडी में अहिड़ियूं तब्दीलियूं आंदियूं जो उन तव्हांजे जेको आहे ल्यूकेमा खे हील करे छॾियो? न, उन वक़्त में छा थियो, मां जॾहिं हफ़्तो हुअसि ऐं मुंहिंजी हालति तमामु ख़राबु हुई। पोइ पछाड़ी जो ॾींहुं जेको हो सो चई हाणे तूं वञ वापसि। मूं चयो बसि इहो ई रुगो? चई हा, रोज़ु गॾिजंदा हुआसीं, ॻाल्हियूं कंदा हुआसीं, थोरो घणो डायलॉग, ऐं मुंहिंजो ऑक्सीजन लेवल घटि थी वेंदी हुई, त तमामु हालति ख़राबु हुई। चई तूं वापसि वञ, छाकाणि त मां मंक आहियां हिते, ऐं जे तूं हिते मरी वेंदे त हाउ कैन आई टेक केयर ऑफ योर डेड बॉडी, वेरी पॉइंट ब्लैंक, यू नो। त मां जॾहिं वापसि आयो आहियां, मुंहिंजी हालति जेका तमामु जेका ख़राबु हुई, इट वॉज द लोएस्ट एब। मुंहिंजो विदाउट ब्लड ट्रांसफ्यूशन, केमोथेरेपी जेको आहे मूं रेस्पॉन्स सुठी तरह कोन कयो, त मूंखे हर हफ़्ते जेको पछाड़ी जो ब्लड ट्रांसफ्यूजन खपंदो हो। त ब्लड ट्रांसफ्यूजन खां पोइ बि जेको आहे सो मुंहिंजो HB लेवल 4 ते बीठो हूंदो हो, इन खां वधीक कोन हूंदो HB लेवल 4, 3 पॉइंट समथिंग 4 आफ्टर ब्लड ट्रांसफ्यूजन। जॾहिं मां पहुतो आहियां वापसि इंडोनेशिया में, उन वक़्त में मुंहिंजो HB लेवल हो 1.7। त 1.7 मेडिकली जेका आहे सो इट्स नॉट पॉसिबल टू ट्रेवल। 1.7 HB लेवल में तूं ट्रेवल कोन थो करे सघे, कुझु कोन थो करे सघे, तोखे हॉस्पिटलाइज़ थियणो आहे। पर जेको मुंहिंजो सोच में जेको ट्रांसफॉर्मेशन थियो, त मूं सोचियो हाणे ठीकु आहे, मुंहिंजो डॉक्टर जेको सो टॉप डॉक्टर हो, हेमाटोलॉजिस्ट, ऐं अञा ताईं उहो प्रोफेसर आहे। त उन मूंखे चयो त आहे कि इफ यू आर गोइंग अराउंड इंडिया में हिते हुते वञी पियो घुमी पियो, आई कैन नॉट टेक केयर ऑफ यू, ऐं मूंखे डोंट डाई ऑन मी, तो ॿियो को डॉक्टर ॻोल्ह। त मूं चयोमांसि हाणे ठीकु आहे, घटि में घटि मूंखे पंहिंजी ब्लड ट्रांसफ्यूजन ॾे त जीअं मां थोरो हली सघां। त चई बसि ईअं ब्लड ट्रांसफ्यूजन मां ॾींदुसि, पर जे कुझु थियो उन वक़्त में त यू हैव टू बी हॉस्पिटलाइज़, यू कैन नॉट गो बैक होम। ऐं मूं जेको आहे सोचे रखियो त हाणे मां दिस माई लास्ट ब्लड ट्रांसफ्यूजन, इन खां पोइ मां वेंदुसि ई कोन ब्लड ट्रांसफ्यूजन लाइ। मरणो आहे त मरणो आहे, इन खां पोइ कोन वेंदुसि। ऐं इन हफ़्ते जे अंदरि जेको आहे 4-5 ॾींहं सॼो मूं रैपअप कयो, जेको मूंखे फैक्ट्री ॾियणी हुई, बैंकुनि खे ओधर ॾियणी हुई, सभु रैपअप करे छॾियो इन अ वेरी बैड शेप। सॼो रैपअप करे ऐं पंहिंजी फैमिली खे चयुमि हाणे मां आई एम रेडी टू डाई। ऐं विदिन दैट डे, जंहिं वक़्त में इहो मूंखे थियो, मूं सॼो रैपअप करे मां चुको हुअसि, नेक्स्ट डे मूं पंहिंजा जेके पाम्स जेको मुंहिंजो सॼो एशन, सॼी शिकिल ऐं हुन में कुझु खून हूंदो कोन हो, त मुंहिंजे पाम्स खे पंहिंजे ॾिठा त इट वॉज पिंकिश फॉर द फर्स्ट टाइम इन 1 year।
त मां वियसि ओॾी महिल ई डॉक्टर उन ॾींहुं मां वियुसि डॉक्टर वटि ऐं हुन डॉक्टर इमीडिएटली मूंखे पंहिंजो ब्लड सैंपल ॾियणो हो त ब्लड सैंपल ॾेई करे देन आई हैव टू वेट फॉर द क्यू त हिन मूंखे क्यू खां जेको आहे जुदा में घुराई मुंहिंजो नंबर बि कोन हो चई तूं अचु अंदरि ऐं मूंखे चई तो छा कयो आहे हिन हफ़्ते जे अंदरि कुझु कोन कयो अथमि मूं रैप अप कयो आहे बिज़नेस ऐं चई तुंहिंजो ब्लड काउंट जेको आहे सो HB लेवल 8 ताईं जी पहुतो आहे ऑल ऑफ सडन from 1.7 2.4 maximum 4 after blood transfusion हाणे 8 माना तुंहिंजो बोन मैरो जेको आहे सो फंक्शन करे पई पंहिंजो जेको रत ठाहे पई पर हाणे तूं वरी हफ़्ते खां पोइ अचेसि ॾिसूं था पोइ उन खां पोइ जेको आहे हफ़्ते खां पोइ वरी वियसि पोइ 11 12 पर इट रिमेन एट 12 अञा ताईं जेको आहे सो 14 15 या 16 कोन थो थिए जीअं कॉमनली थींदो आहे पर 11 12 ईअं थींदो आहे ऐं चई मूंखे जीअं ख़बर कोन हुजे त तूं लुकीमिया थियल आहे त मां चवंदुसि भई तूं रुगो माइल्ड एनीमिया आहे जंहिंखे दवाउनि जी ज़रूरत कोन्हे खाधे पीते जो तूं परहेज़ कर कुझु जेको जंहिंमें आयरन हुजे उहे खाधा तूं खा ऐं तोखे दवाउनि जी ज़रूरत कोन्हे हींअर इहा त अच्छा साईं ॾाढी ज़बरदस्त साईं हाणे मूंखे रुगो इहो ॿुधाइजो असां सभिनी ॿुधंदड़नि खे जी स्पिरिचुअलिटी में जेको आहे सो आख़िर छो ज़रूरी आहे ऐं डे टू डे लाइफ लाइ स्पिरिचुअलिटी जो हुजणु छाजे करे ज़रूरी आहे एक्चुअली जेको मूं सम्झो आहे स्पिरिचुअलिटी ज़रूरी कोन्हे स्पिरिचुअलिटी जेका आहे सा अल्टीमेट लग्जरी आहे जॾहिं तव्हांखे इन ज़िंदगी में ॿियो कुझु मीनिंग जी घुर्ज हुजे पोइ स्पिरिचुअलिटी ते वञो जेसि ताईं उहा मीनिंग असांखे कोन्हे असीं वी आर ऑल राइट विथ दिस काइंड ऑफ लाइफ देन स्पिरिचुअलिटी ज़रूरत कोन्हे घणेई माण्हू आहिनि जेके रहिया पिया आहिनि विदाउट स्पिरिचुअलिटी जे त ज़रूरत कोन्हे इट्स अल्टीमेट लग्जरी भई हाणे मूंखे छा कुझु करिणो आहे हींअर छा वॉट नेक्स्ट मूं सभु ॾिठो आहे वॉट नेक्स्ट ऐं प्रॉब्लम थिए थो हींअर जेके मां हमेशह क्रिटिसाइज़ कंदो आहियां इंडिया जे जेके हिते गुरू ॾिसंदा आहियूं वॾा वॾा गुरू आहिनि से वञी एंटरप्राइज़ में पहुता आहिनि हींअर धंधो पिया कनि फैक्ट्रियूं पिया खोलीनि हाणे छो ईअं थो थिए छाकाणि त हुननि खे इहो हो ई कोन एक्सपीरियंस कोन हो त भई कीअं छा वॉट इज़ पैसो छा आहे पैसे खे कीअं झिलजे पैसे कीअं इंजॉय कजे इहो एक्सपीरियंस हो ई कोन हिननि खे त हींअर जेके आहिनि से स्पिरिचुअलिटी मां वरी धंधे में पहुची विया आहिनि त मुंहिंजी जेका सम्झ हुई त जीअं बुद्ध जो जेको एक्सपीरियंस आहे सभु करे ॾिसो जॾहिं सभिनी मां तव्हांखे हैप्पीनेस कोन थी अचे जंहिंखे असीं आनंद चवंदा आहियूं आनंद इज़ नॉट ओनली हैप्पीनेस पर ब्लिस जेसि ताईं असांखे इहो सुख मिले पियो ज़िंदगी में जेके शयूं आहिनि उन्हनि मां जेके जेसि ताईं सुख मिले पियो तेसि ताईं स्पिरिचुअलिटी में वञण ई न खपे न त जे वेंदासीं त उते वरी टेम्पटेशन ईंदो वरी वापसि ईंदासीं पर जॾहिं सभिनी सुखनि मां असीं जेको आहे सो लंघे विया आहियूं ऐं असांखे वी वॉन्ट समथिंग एल्स इन लाइफ देन गो इन टू स्पिरिचुअलिटी साईं इन मां हिकिड़ो सवाल निकिरे थो पियो जी 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 त पोइ व्हाट इज़ ब्लिस हाणे ब्लिस जेको आहे इहो अक्षर जेको अखर जेको आहे मां चवां सिंधी में बि अखर आहे न आनंद आहे सिंधी में अखर आहे आनंद यूज़ कंदा आहियूं सिंधी में बिल्कुलु आहे संस्कृत आहे तंहिंजे करे पर सिंधी में यूज़ थिए पियो न पर आनंद जेको आहे सो नेगेटिव अखर आहे एक्चुअली पॉज़िटिव अखर कोन्हे जंहिं बि अखर में पहिरीं आ थो पहुचे विझनि था माना उहो नेगेटिव थो थिए एंटाई आ जेको आहे सो नेगेटिव अखर आहे हाणे नंद जेको आहे घणेई स्पेकुलेशन आहिनि जेसि ताईं मोहन जे दरे में जेके सील्स आहिनि डिसाइफर कोन थियूं थियनि तेसि ताईं असांखे पूरी सम्झ अचे ई कान थी त छा आहे आख़िर वेदनि में छाकाणि वेद जेके आहिनि से संस्कृत में कोन लिखिया विया आहिनि संस्कृत पोइ ठही आहे उनजो ग्रामर पोइ ठाहियो आहे उहो बि सिंधीअ ठाहियो आहे पाणिनी त आनंद जेको आहे सो नेगेटिव आहे जिते जंहिंमें डिस्टर्बेंस कोन्हे जंहिंमें फ्लक्चुएशन कोन्हे हाणे जेको सुख मिले थो असांखे ज़िंदगीअ में
ऐं जेके शयूं आहिनि ज़िंदगीअ में मटीरियल ॻाल्हियूं आहिनि उन्हनि में फ्लक्चुएशन आहे, कॾहिं कीअं आहे कॾहिं कीअं आहे, पर जॾहिं आनंद में पहुता आहियूं त उते फ्लक्चुएशन कोन्हे, पर ॿाहिरि फ्लक्चुएशन थिए पियो, ॿाहिरियों फ्लक्चुएशन जेको आहे सो उन ते असांजो कंट्रोल कोन्हे, पर अंदरि असांखे फ्लक्चुएशन न थियणु खपे। इहो जेको आहे सो सॼो प्रिंसिपल, योग जो प्रिंसिपल जेको आहे सो उन में आहे त ॿाहिरि भली फ्लक्चुएशन थिए त जे अंदरि फ्लक्चुएशन न थिए। हा, इहो थोरो वरी ईंदासीं त तव्हांजे ख़्याल में जेको सिंध जो फ़िलसफ़ो उहो यानी हिस्टोरिकली सिविलाइज़ेशन जे बुनियाद ते हिस्टोरिकली सिंध जो फ़िलसफ़ो कहिड़े क़िस्म जो आहे रहियो आहे या हिस्टोरिकली कहिड़ो फ़िलसफ़ो रहियो आहे सिंध जो? सिंध जो जेको फिलॉसफी आहे हींअर त तमामु असांखे जेके आहिनि स्कैटर्ड आहिनि, के जेके आहिनि शयूं से हिंद सिंध में आहिनि, के हिंद में आहिनि, त इन्हनि खे गॾिजी करे केरु आर्कियोलॉग हुजे, आर्कियोलॉजिस्ट बि हुजे, फिलोसोफर बि हुजे, सभु जेके आहिनि सभु गॾिजी इन्हनि खे डिसाइफर कनि। पर हिकिड़ी जेका ॻाल्हि जेका असीं हमेशह छा चइबो आहे डिस्कस कंदा आहियूं, असीं तव्हां सां बि डिस्कस कयो अथऊं त हथियार कोन मिलिया आहिनि, हथियार कोन मिलिया आहिनि। ऐं उन खां पोइ जेको प्रीस्ट किंग आहे जंहिंखे असीं चऊं था प्रीस्ट किंग, इहो कॉन्सेप्ट जेको आहे सो कॉन्सेप्ट जेको आहे सो सिंध मां निकितो आहे। राज ऋषि जेको मूं सवेल चयो त ऋषि जेको आहे सो मंक कोन्हे, उनखे वञी करे पंहिंजो तपस्या कोन करणी आहे, किथे वञी करे तप ऐं जप तप कोन करिणो अथसि, पर ऋषि थी करे, ऋषि जो मतिलबु संस्कृत में आहे जेको विजनरी, अ मैन ऑफ विजन। ऋषि में इहो कोन्हे भई उनखे मूं वांगुरु चोलो खपे ऐं न, ऋषि माना मैन ऑफ विजन। ही कैन बी इन जीन्स, ही कैन बी अ ऋषि, ही कैन बी वेयरिंग एनीथिंग, ही कैन बी अ ऋषि, द मैन ऑफ विजन, जेको अॻियां ॾिसे छा थियण वारो आहे उहो ॾिसी सघे, जंहिंखे हींअर त प्रोफेशन हिनखे ठाहियो अथनि फ्यूचरिस्ट। अमेरिका में इहो अखर हींअर तमामु हलंदो आहे फ्यूचरिस्ट, पर ऋषि माना उहो जेको ॾिसी सघे। ऐं राज ऋषि जो मतिलबु छा आहे त उहो ऋषि जेको आहे सो राज बि करे सघे थो। ही कैन बी अ लीडर ऑल्सो। इट डज़ नॉट मीन दैट ही हैज़ टू मूव अवे फ्रॉम द वर्ल्ड, भई दुनिया मां निकिरी करे हुनखे पंहिंजो जप तप करिणो आहे सो कोन्हे। त इहो कॉन्सेप्ट जेको आहे त ॾिसंदा आहिनि, इहो रेज़ोनेंस जेको आहे सो खमेर ताईं आहे। कंबोडिया में उहे अहिड़ा छा चइबो आहे कॉन्सेप्ट ऐं अहिड़ियूं मूर्तियूं, अहिड़ियूं स्टैचूस मिलियूं आहिनि जंहिंमें इहो कॉन्सेप्ट ॾिसण में अचे पियो। असीं इंडिया में वेंदासीं त बुद्ध जो जेको स्टैचू आहे सो मंक जो स्टैचू आहे, पर तई थाईलैंड में वेंदा ऐं तई कंबोडिया में वेंदा, वियतनाम में वेंदा, उते बुद्ध जा ॿिया बि स्टैचू आहिनि जंहिंमें उनखे छा चइबो आहे क्राउन पियल आहे, माना राजा जे शेप में आहे। त इहो कॉन्सेप्ट मां सम्झां थो वॾे में वॾी कंट्रीब्यूशन जेका आहे सा सिंध जी, जेका अञा ताईं माण्हुनि खे एॾी ख़बर कोन्हे त अ मैन ऑफ विजन शुड लीड। जे विजनरी न हुजे त उहो माण्हू लीड करण जे लाइक़ु कोन्हे। इहा ॿी ॻाल्हि जेका डांसिंग गर्ल आहे त दैट इज़ सेलिब्रेशन ऑफ लाइफ वग़ैरह। घणी ॻाल्हियूं आहिनि जेके पोइ या ख़बर पवंदियूं जॾहिं इहो डिसाइफर थिए थो। सभु जेके आहिनि जेके सील्स असीं पढ़ी सघूं था, ऐं शिव जो जेको पशुपतिनाथ, उन पशुपतिनाथ जो जेको सील आहे, माना योगा फिलॉसफी इंडिया में इहे सील्स कोन्हनि, इंडिया में इहो कोन्हे, सिंध में इहे मिलिया आहिनि। त पहिरीं जेको योगा जो जेको छा चइबो पोस्चर आहे सो सिंध जे सील्स मां असांखे ख़बर। सही, बिल्कुलु सही था चओ साईं। हाणे आउं हिकिड़ो क्वेश्चन कंदुसि त असीं आमतौर ते जेके आहिनि से मेडिटेशन वग़ैरह कंदा आहियूं या असांजो जेको तरीक़ो आहे योगा जो, त उन में प्राण जो जेको आहे सो केतिरो वॾो रोल आहे, इन खे थोरो एक्सप्लेन कजो। प्राण जो तमामु वॾो रोल आहे, छाकाणि त मुंहिंजे ख़्याल मूजिबि जेके तव्हां ज़रूरु पढ़ियो हूंदो त जेके पंज कोश आहिनि, 5 लेयर्स ऑफ कॉन्शियसनेस, मां उनखे ट्रांसलेट कंदो आहियां। कोश मीन्स डोमेन, पर उनखे मूं ट्रांसलेट कयो लेयर्स ऑफ कॉन्शियसनेस। त उन में फिज़िकल लेयर ऑफ कॉन्शियसनेस आहे, उन में प्राणिक लेयर ऑफ कॉन्शियसनेस आहे, प्राण आहे। मनोमय कोश आहे, मन जो मेंटल एंड इमोशनल लेयर ऑफ कॉन्शियसनेस,
विज्ञानमय कोश इंटेलिजेंस ऐं उन खां पोइ आनंदमय कोश ब्लिस शीत द लेयर ऑफ ब्लिस कॉन्शियसनेस। त सभिनी खे गॾिजाइण वारो जेको आहे सो प्राण आहे। प्राण जेको आहे सीमेंट जो कमु थो करे। हिन बदन खे ऐं मुंहिंजे मन खे मुंहिंजे माइंड खे गॾिजाइण वारो जेको प्राण आहे। ऐं जॾहिं मां मरंदुसि त हीउ बदन हिते हूंदो पर थोरो घणो प्राण रहियल हूंदो ऐं तेसि ताईं मन अञा ताईं उन बदन में हूंदो। ऑल्दो मेडिकली आई शैल बी डेड, क्लिनिकली मूंखे चवंदा ही डेड आहे, पर अञा ताईं उन में प्राण वसे थो ऐं तंहिंजे करे मन जेको ॿाहिरि निकिरी वियो आहे उहो अञा ताईं अटैचमेंट आहे उन प्राण में। ऐं उनखे तंहिंजे करे उनखे मैनिपुलेट करण लाइ जेको आहे सो कयो अथनि त हमें विदिन 24 आवर्स माण्हू मरे त उन में उनखे जेको आहे सारण खपे। उहो सारण जो जेको आहे सो बि 3-4 हज़ार साल थिया हूंदा। उन खां पहिरीं क़बर कंदा हुआ, उनखे बि पुरींदा हुआ। त जॾहिं जॾहिं माण्हू क्रिमेट थो कजे त ओॾी महिल जेको प्राणिक कनेक्शन सो कटिजी थो वञे ऐं मन जो जेको आहे सो अटैचमेंट बदन में कोन थो रहे। जेको बदन छॾिजी चुको आहे उन सां अटैचमेंट कोन थो रहे ऐं ही कैन गो देन दैट मन कैन गो एनीवेयर एल्स, व्हाट वी कॉल सोल। ऐं सोल बेसिकली मुंहिंजी अंडरस्टैंडिंग में जेको आहे सो एवरीथिंग एल्स दैट वी हैव नाउ माइनस बॉडी, उहो आहे सोल। त उहो सोल कीअं निकिरे? सारण सां जेको आहे इमीडिएटली हू निकिरी थो वञे। जेसीं पतंजलि जो योग सूत्र पढ़ूं त पहिरियों जेको हुन में सूत्र जेको फॉर्मूला आहे उहो चए थो त योग जो मतिलबु छा आहे? मेडिटेशन जेको आहे सो योग में अची थो वञे। वन ऑफ द लिम्स ऑफ योगा। योगा सॼो टोटल साइंस आहे, उन में मेडिटेशन, कॉन्टेम्पलेशन, सॼे जेके 8 लिम्स ऑफ योगा आहिनि उन में अची थो वञे। त उहो चए थो त द होल पर्पस ऑफ दिस सिस्टम इज टू चेक, टू इंश्योर त जेको सीड आहे चित्त, सीड ऑफ कॉन्शियसनेस, सीड ऑफ माइंड जेको आहे सो फ्लक्चुएट न थिए। त इहो सॼो जेको आहे सो मेडिटेशन सॼो पर्पस, योगा जो पर्पस जेको आहे त ॿाहिरि जेके बि ॻाल्हियूं थियनि पियूं पर मुंहिंजो मन जेको आहे सो उन सां डिस्टर्ब न थिए। त इहो ऐं इन अखर खे, चित्त खे ट्रांसलेट कयो वियो आहे इन इंग्लिश में एज सबकॉन्शियस, विच इज़ टोटली रॉन्ग ट्रांसलेशन। मूं अञा ताईं पूरो ट्रांसलेशन कोन मिलियो आहे मूंखे इन इंग्लिश में, तंहिंजे करे आई क्रिएटेड माई ओन वर्ड, द सीड ऑफ द माइंड, सीड ऑफ मेंटल एंड इमोशनल लेयर। सीड जितां माइंड निकिरे थो, जे इन खे चित्त खे असीं ट्रांसलेट करियूं था एज सबकॉन्शियस, पोइ प्रॉब्लम छा थो थिए त द क्वालिटी, द टॉप मोस्ट, द हाईएस्ट क्वालिटी ऑफ गॉड इज सचित आनंद। ट्रुथ बि आहे, सत बि आहे, चित बि आहे ऐं आनंद बि आहे, 3 in 1। जे चित खे असीं सबकॉन्शियस था ट्रांसलेट करियूं, जीअं ट्रांसलेट थिए पियो अॼुकल्ह, त गॉड इज सबकॉन्शियस और गॉड इज बियॉन्ड कॉन्शियसनेस। गॉड इज एनवलपिंग ऑल। जीअं मूं चिठी मां लिखां थो त उन चिठी खे मां पंहिंजे हिन एनवलप में विझां थो त गॉड इज द एनवलप। उपनिषद जो चवणु आहे त तूं वञी ॻोल्ह, केरु पुछे थो पंहिंजे मास्टर खां त गुरु भॻवान जे आहे, परमात्मा जे आहे त उहो केॾो वॾो आहे? चई हाणे तूं सॼी यूनिवर्स खे ॾिस, उन यूनिवर्स खां रुॻो 2 आङुरियूं वधीक वॾो आहे। जे तोखे तोखे यू वांट टू नो दैट केॾो वॾो आहे भॻवान, त हाणे पंहिंजे सॼे यूनिवर्स जो तूं खोजना कर, उन खां 2 आङुरियूं रुॻो वॾो आहे, छाकाणि त एवरीथिंग इज इनसाइड गॉड। सो नॉट गॉड इज विदिन अस, बट वी आर विदिन गॉड। असीं जेके आहिनि परमात्मा जे अंदरि आहियूं। ईसा वाशमिदम सर्वम, सॼो जेको आहे एनवलप करे वेठो आहे। साईं, इन खां जेकॾहिं चइजे त तव्हांजे जिन खे तव्हां वराए पढ़ो या जंहिंखे असांखे रिकमेंड करियो त हीअ किताबु तव्हां ज़रूरु पढ़ो, उहो कहिड़ो किताबु तव्हां चवंदो हुयो? एक्चुअली मूं 3 किताब अञा ताईं मूं कमु कोन कयो आहे। जेके 3 किताब मूं लिखिया आहिनि, ट्रिलॉजी जेके लव स्टोरीज़ आहिनि, हिन में शाद लतीफ़ जूं, मूमल राणो, उमर मारवी एंड हिकिड़ो ॿियो कहिड़ो आहे, पर 3 जेके ससुए पुनो करणु,
इहे जेके 3-4 स्टोरी उन्हनि जो मूं हिकिड़ो ट्रिलॉजी लिखी आहे, इश्क मोहब्बत, इश्क अल्लाह एंड इश्क इबादत। इन खे मां जॾहिं ट्रांसलेट कंदुसि इंग्लिश में, जे मूंखे टाइम मिलियो त दैट विल बी अ गुड रीड। पर उन खां सवाइ हाणे जेको सोल क्वेस्ट जेको मुंहिंजो बायोग्राफी आहे, ऑटोबायोग्राफी आहे, उहो हींअर असीं कोशिशि कयूं पिया त किंडल में असीं विझूं त जीअं किंडल में डाउनलोड थी सघे। ऐं जेको किताब मूं जेल में लिखियो आहे, द मिस्ट्री ऑफ क्रिएटर एंड क्रिएशन, उहो इंग्लिश में आहे। उहो जेको आहे मां सम्झां थो त मुंहिंजे ज़हन में जेको आहे त सिंध जी जेका फिलॉसॉफी आहे सा इहा आहे, जंहिंमें फिलॉसॉफी में फुल स्टॉप कोन्हे, कॉमा आहे। ऐं उहा फिलॉसॉफी इन कोन्हे भई तोखे ही करिणो आहे, ही हराम अथई, ही हलाल अथई, ही पुण्य अथई, ही पाप अथई, त इहा फिलॉसॉफी कोन्हे। फिलॉसॉफी आहे त तूं पंहिंजो कॉन्शियसनेस तूं यूज़ कर एंड यू फाइंड आउट छा आहे ही ज़िंदगी, छा आहे, तोखे पंहिंजो कॉन्शियसनेस यूज़ करिणो आहे। उन बारे में मूं नॉवल लिखियो आहे, एक्चुअली नॉवल आहे, द मिस्ट्री ऑफ क्रिएटर एंड क्रिएशन, फिक्शन आहे। पर इन में मुंहिंजे ज़हन में जेको त द फिलॉसॉफी ऑफ सिंध, तंहिंजे करे मूं नॉवल जे फॉर्म में लिखियो आहे, छाकाणि मूंखे रिसर्च जूं जेके आहिनि से डेटास कोन्हनि। इहा बेसिक फिलॉसॉफी इहा आहे। तो तव्हां जेल जो ज़िक्र कयो, जेसिताईं मूंखे ख़बर तव्हांखे को एक्सेस बि न हो, ऐं इन चैप्टर ते वरी तव्हांजी अलॻि जेका असां प्लान कयो आहे त तव्हांजे किताबनि ते बि, तव्हांजे जेल जी लाइफ ते बि, तव्हांजे जर्नीज़ जेके आहिनि से मुख़्तलिफ़ रहियूं आहिनि, तव्हां मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंसिस में बि विया आहियो, ऐं इन्हनि ते असां अलॻि अलॻि जेके आहिनि से प्रोग्राम कंदासीं। पर हिकिड़ो इहो जेको ॿियो जेका असांखे चैलेंज साम्हूं आहे, तव्हांजी स्पिरिचुअलिटी जे हवाले सां बि ॻाल्हायो, पर असांखे वॾे वॾो चैलेंज साम्हूं इहो आहे त जेके दुनिया में मुख़्तलिफ़ जॻहनि ते सिंधी आहिनि, टिड़ियल पखड़ियल आहिनि, ऐं उन्हनि में बि मुख़्तलिफ़ जनरेशन आहिनि, फर्स्ट जनरेशन, सेकेंड जनरेशन, थर्ड जनरेशन। असांखे जेको ॾुखियाई अचे पई त उन्हनि खे कीअं गॾिजे, कीअं उन्हनि खे पाण में जोड़िजे। रिलीजन बि आहे, पॉलिटिक्स बि आहे, लैंग्वेज बैरियर्स बि आहिनि, डिस्टेंस बि आहे, कई इश्यूज़ बि आहिनि। ऐं त उन में तव्हांजे ख़्याल में उहा कहिड़ी शइ आहे जेका असांखे जोड़े सघे थी, जेका असांखे ॻंढे सघे थी, ऐं उन जी असां कीअं करियूं? उन जे लाइ तव्हां वटि के अहिड़ा राया, कहिड़ियूं ॻाल्हियूं या कहिड़ियूं सजेशन्स आहिनि? बराबरि। लास्ट टाइम जॾहिं असांजो डिस्कशन थियो तंहिं ते हुआ, ऐं उहो वीडियो बि आहे हुन में यूट्यूब में। उन खां पोइ मूं जेको आहे सो सोचियो आहे वेही करे, ऐं मां ॾिसां पियो, ऑब्ज़र्व पियो करियां त हिन वक़्तु जेके सिंधी जेके ॿाहिरि आहिनि, ख़ासि करे जेके ताईं दीवान चओ या हिंदू चओ, छा बि चओ, त इहे जेके सिंधी आहिनि, इन्हनि जो रूट कोन्हे सिंध में। जेके मुंहिंजे एज वारा आहिनि उन्हनि जो रूट कोन्हे। हीअ त अलाए मूंखे हिकिड़ी महर आहे ख़ुदा जी ऐं मुंहिंजे माइटनि जो, त मूंखे सिंध जे बारे में थोरी घणी ख़बर पई आहे। पर जेके मुंहिंजे एज वारा आहिनि उन्हनि मां तव्हांखे कुझु कोन मिलंदो। ऐं जेके असीं जेके टेम्पटेड थिया थियूं त ॾिसूं पिया, जेके मुंहिंजे एज वारा आहिनि 60-65 में, हेतिरा वॾा नाला आहिनि, उन्हनि खे एॾो पैसो आहे, छा आहे, पर उन्हनि जो रूट सिंध में कोन्हे। हुननि जो रूट जेको आहे सो हिंद में आहे, ॿियनि मुल्कनि में आहे, ऐं रूट सफ़ा सिंध में कोन्हे। ऐं उन खां पोइ जॾहिं हीअ वॾा थिया आहिनि त सॼी जेको मेंटल फोकस हो, हाउ टू मेक मनी। मां जेको किताबु लिखां पियो, रोमांसिंग विद सिंध, हाणे उन में मूं ॾेखारियो आहे, जॾहिं मुंहिंजो फादर वियो आहे 62 में इंडिया में, आफ्टर सो मेनी इयर्स, ही हैड नेवर बीन टू इंडिया, नॉट सो मेनी इयर्स, ही हैड नेवर बीन टू इंडिया। सिंध में हूंदो, सिंध मां आयो इंडोनेशिया। त 62 में जॾहिं इंडिया, 62-63 जी ॻाल्हि आहे, जॾहिं वियो इंडिया पहिरें दफ़े, ऐं एॾो हिनखे जोश हूंदो, मूंखे हिननि सिंध सां गॾिजणो आहे। सो घणेई नाला अथव जेके मूं किताब में बि कोन लिखिया आहिनि, छाकाणि त उन्हनि जा पोइ लॻियो उनजा माइट सभु अञा ताईं जीअरा आहिनि, पर वॾा नाला, वेरी बिग नेम्स। त अची जॾहिं वापसि आयो त मां नंढो हुउसि, पर उन खां पोइ मूंसां ॻाल्हि कई, मुंहिंजो ख़्यालु हो त मां वरी दुकान बंदि करे वरी मां वञा इंडिया में। पर तॾहिं मूं सोचियो त उते सिंधियुनि जी जेका आहे सा जेका छा चइबो आहे, हालत तमामु ख़राबु आहे। ऐं सिंधियुनि जी अहिड़ी हालत ख़राबु हुई जो गुजरात में जेके पहुता सिंधी,
उन्हनि खे जेके आहिनि से गुजराती ऐं हिंदू जेके आहिनि से हिंदू कोन सम्झंदा हुआ। उन्हनि खे चवंदा पाकिस्तानी ऐं मुस्लमान आहे, हिंदू पूरो हिंदू कोन्हे। छो पूरो हिंदू कोन्हे? छाकाणि मांस थो खाए, मच्छी थो खाए, मीट थो खाए। ऐं हिननि जा अखर जेके आहिनि लिखनि था अरबी में, सो ही हिंदू ई कोन्हनि, ही अलाए कीअं असांजे मथे अची पहुता आहिनि। त इहा हूंदी हुई हालत। अहमदाबाद में इहा हालत हूंदी हुई, असांजा माइट हुआ ऐं पछाड़ी जो नाला सभिनी जेके सिंधियुनि जा नाला हुन में नी हूंदो आहे, सरनेम जेका आहे सो गांगटानी जे मुंहिंजो आहे, तो नी बि कटे छॾियो। पोइ ॿिया नाला रखंदा हुआ जीअं सभु माण्हुनि खे ख़बर न पए सिंधी आहियूं, त जीअं असांखे इज़त ॾियनि। हाणे इहे जेका इन जनरेशन में तव्हांखे कुझु कोन मिलंदो आहे। छा थियो आहे हींअर स्पिरिचुअली स्पीकिंग? हीउ मुंहिंजो लेटेस्ट खोजना अथव। जेके हींअर नई जनरेशन आहे, जेके 20 सालनि जा 25 सालनि जा आहिनि, इहे अथव रीइनकारनेशन ऑफ दोज़ पीपल जेके सिंध मां लॾे करे हिंद में पहुता आहिनि। हाणे असांखे जेको आहे ऑब्जेक्ट जेको टारगेट करणो आहे सो हिन वईअ खे, हिन जनरेशन खे, जिनजी उमिरि 20 सालनि खां वठी 25 सालनि ताईं आहे। इन्हनि खे असांखे टारगेट करणो आहे ऐं इन्हनि खे यूथ पावर खपे सिंध में। त इहे ॾिसो था हींअर फॉर द फर्स्ट टाइम एॾा जेके यंगस्टर्स जेके आहिनि सिंधी राग पिया ॻाइनि। इहे कोन हूंदा हुआ। सिंधी राग ॻाइण वारा हिंद में केरु हूंदो? राम पंजवानी हूंदो, चंद्र हूंदो, सभु जेके आहिनि ओल्ड एज वारा हूंदा हुआ, या हुन जा जेके भगवंती नावानी उन जनरेशन जा। हींअर फॉर द फर्स्ट टाइम आफ्टर लैप्स, सम्झा थो अबाउट 20-25 सालनि जे लैप्स खां पोइ जेको आहे सो ही नई जनरेशन सिंधी राग पिया ॻाइनि, पार्टियुनि में सिंधी गाना पिया ॻाइनि। दिस इज़ अ वेरी व्हाट यू कॉल प्रॉमिसिंग, जंहिंखे चइजे प्रॉमिसिंग डेवलपमेंट आहे। त कीअं इन्हनि सां असीं रस्तो रखूं, कीअं इन्हनि खे असीं यादि ॾियारायूं त तव्हीं जेके आहिनि ते तव्हीं सिंध मां लॾे आया आहियो ऐं सिंध जेका आहे उन रूट्स तव्हांजा उते आहिनि। उन यूथ खे बि ऐं उहा पीढ़ी जेका सिंध मां जेके लॾे आया, उहा ॿिया उन्हनि मां बि काफ़ी माण्हू आहिनि। ॿी विच वारी पीढ़ी बि आहे ऐं उन खां अलावा जेके सिंध मां हाणे माण्हू लॾनि पिया, या मतिलबु त सूफ़ी क़िस्म जा बि माण्हू ऐं सभिनी ख़्यालनि जा माण्हू आहिनि। उन्हनि खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो? रूट्स खां सवाइ जेका आहे असांखे आइडेंटिटी कोन्हे। हाणे असीं जे स्पिरिचुअली ॾिसूं त असीं सभु जेके आहिनि सोल आहियूं, सभु आत्मा आहियूं, पर जे असांखे इन ई लेवल में रहणो हो, सोल जे लेवल में रहणो हो, त असांजो जनम छो थियो आहे? कुझु त पर्पज़ हूंदो। ऐं हींअर जेको मां ॾिसां पियो, जेको मूं जेको ॾिठो आहे, जेके मुंहिंजी जनरेशन जा जेके सिंधी आहिनि उनजो रूट्स कोन अथव हिंद में रूट्स कोन्हनि, से विञाए छॾिया आहिनि रूट्स। ऐं हाउ टू मेक देम अंडरस्टैंड द रूट्स जेके आहिनि। ऐं ॿियो जेका हिस्ट्री जेका आहे, इफ यू डू नॉट रिमेंबर योर हिस्ट्री यू विल बी फॉरगॉटन बाय हिस्ट्री। जॉर्ज संतान अहिड़ी तरह कुझु चयो आहे। त असांखे वापसि जेको आहे सिविलाइज़ेशन ऐं रूट्स खे ॾिसणो आहे। छा थियो आहे जीअं असीं हिन रूट्स मां अपरूट कीअं थिया आहियूं? कुझु असांजी भुलूं ज़रूरु हूंदियूं। हाउ टू मेक करेक्ट, हाउ टू करेक्ट दोस भुलूं, उन्हनि वीकनेसिस जेके हुयूं उन्हनि खे करेक्ट कीअं करियूं। ऐं जेको मां ॾिसां पियो, ख़ासि करे जेको हिंदुनि में दीवाननि में, मुंहिंजो फादर चवंदो, मुंहिंजो फादर ओपनली चवंदो त अहिड़ी हालत हुई हैदराबाद में त हर कंहिं घर में को सिंध वर्की हूंदो ई हूंदो हो। ऐं पैसा ईंदा हुआ सिंध में। घणो करे जेके मर्द हुआ से कमु कंदा हुआ ॿाहिरि, ऐं हर 30 साल में जे पैसो अथनि त 30 साल में ईंदा हुआ, 5 साल में ईंदा हिकिड़े दफ़े। त उते ख़ासि करे ज़ालूं रहिजी वियूं, ॿार ज़ालूं, बाक़ी जेको 30 सालनि खां मथे 25 सालनि खां मथे उनखे सिंध वर्क जो जेको आहे सो अपरूट थी वियासीं। उन वक़्त खां वठी अपरूट थी विया आहियूं। त तव्हांजो इहो ई आहे त हिस्ट्री, सिविलाइज़ेशन ऐं पंहिंजे रूट्स सां जेके आहिनि से पाण वञणु घुरिजे जेको आहे।